घोटकी ऑफिस अॻियां व्याजखोर यासीन कोराई खिलाफ़ ओड बिरादरी पारां धरणो हणी बुख हड़ताल कई वई, जंहिंमें सियासी समाजी अॻुवाणनि पिणु शिरकत कई। ओड बिरादरी पारां व्याजखोर बाअसर यासीन कोराई खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे बुख हड़ताल कई वई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि निसार बोज़दार, अकरम मेतलो प्रीं ओड शरबत लगारी ऐं ॿियनि चयो त बाअसर यासीन कोराई ओड बिरादरीअ खे 30,000 रुपया व्याज ॾिनो हो, जेको ओड बिरादरी 3 लख ताईं वापसि करे ॾिनो। तंहिं हूंदे बि ओड बिरादरीअ जो चवणु हो त असां DC घोटकीअ खां मुतालबो कयूं था त ओड बिरादरीअ सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में चीफ सेक्रेटरी ऑफिस कराची में एहतिजाज कयो वेंदो। पर असां हिन एहतिजाज में DC घोटकी जो जेको असां 1.5 कलाकनि को वठी एहतिजाज करे रहिया आहियूं, को बि नुमाइंदो लड़ी न आयो आहे त तव्हां हिननि ओडनि सां या हिन नियाणियुनि ते मथे ते हथु रखी चवे त असां तव्हां सां इंसाफ़ कंदासीं, असां तव्हां सां हर हवाले सां बदल आहियूं। जेकी मुजरमानी ख़ामोशी आहे DC घोटकी जी, असां चऊं था त इन खे तारक वठे ऐं असां चऊं था त इन व्याज खुरनि जे ख़िलाफ़ को तारक वठे ऐं व्याज खुरनि जे लाइ को नोटिस वठे। अंदर एहतिजाजी धरणो ही वेठा हूं त जेको व्याज खोरनि जेको ज़िले घोटकी खे जेको आहे जे ग़रीब माण्हुनि खे कंगाल कयो आहे, जंहिंमें ओड बिरादरी हिन टाइम तमामु जेको आहे मज़लूम आहे, उन मज़लूमनि जी आवाज़ बणिजी असां उन सां गॾु आहियूं ऐं असां DC घोटकी खां मुतालबो था कयूं त 4 कलाक हिन टाइम थी चुका आहिनि, असां वेठा आहियूं, पर तव्हां मुंहिंजो को पखी लड़ी कोन आयो आहे हिन ॿारनि हिन नियाणियुनि हिन माण्हुनि जेको ॻाल्हि ॿुधे। हिकु हफ़्ते खां वठी ओड बिरादरी एहतिजाज कंदा अचनि था त यासीन कोराई नाले सां मिस्किननि खे तंग थो करे, चए थो त मुंहिंजा पैसा 3 लख ॾेई करे उन्हनि खां 20 लखनि जी प्लाट बि वठो अथनि। उन खां पोइ अञा बि चवनि था त तव्हां पंहिंजी घर मूंखे ख़ाली करे ॾियो त मां हुन में वियां, तव्हां ॿाहिरि। हिननि मिस्किननि आख़िर कहिड़ो ॾोह कयो आहे? अॼु DC ऑफिस आहे, दफ़्तर जे अॻु ॿार वेठा आहिनि, चवनि था त असां अञा बि कमिश्नर ऑफिस वेंदासीं। असां मिस्किननि सां गॾु आहियूं ऐं उन्हनि खां पोइ इन यासीन कोराई जहिड़े 62 माण्हू खे गिरफ़्तार कयो वञे, इंसाफ़ कयो वञे। असांखे कूड़नि केसनि में फसाइण चाहे थो, अचे थो चवंदुमि धमकियूं ॾिए थो, मां तव्हांखे हे केस हणंदुमि, मां हे कंदुमि। बाबा ॾाढो आहे, तूं असां एतिरो